जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध कायनात यूट्यूब चैनल के प्लेटफॉर्म तां अवांजो पंहिंजो होस्ट अमीर हुसैन कोसो सलाम अर्ज़ करे थो ऐं उमेद त तव्हां सभु ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। जी दोस्तों हींअर असीं मौजूदु आहियूं गुजरात जे शहर में ऐं मशहूरु गोलगप्पे वारनि वटि शाही गोलगप्पा। ये मशहूरु गोलगप्पा आहिनि पंजाब में, बल्कि पूरे पाकिस्तान में शाही गोलगप्पे जो हिकिड़ो पंहिंजो नालो आहे। असीं मौजूदु आहियूं शाही गोलगप्पा जी शॉप ते। ये शाही गोलगप्पा जा मंदिर। सुनाओ की हाल है, ठीक हो? जी भाईजान, शाही गोलगप्पा तव्हांजो पंहिंजो यूट्यूब चैनल सिंध कायनात ॾिसंदा रहो। सिंध कायनात ऐं असांजी कोशिशि रही आहे त सिंध कायनात यूट्यूब चैनल तां अव्हांखे असीं पाकिस्तान बल्कि दुनिया भर जो मशहूरु जॻहियूं, दुनिया भर जो मशहूरु शयूं जेके असां तव्हांखे ॾेखारियूं। सो अॼु असीं मौजूदु आहियूं गुजरात में शाही गोलगप्पा जी शॉप ते ऐं हे शाही गोलगप्पा